अस्सलाम वालेकुम या अली मदद नाज़रीन। अॼु असीं बीठा आहियूं कोयटा में जेको आहे सो 10 मुहर्रमुल हराम वारे ॾींहं ते ही बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैह जे निस्बत सां ही क़ब्रिस्तान हिते ठहियलु आहे कोयटा में। ऐं ही क़ब्रिस्तान उहे आहिनि जेके 2012 या 2013 में हिते जेको आहे सो जुलूस जे मथां जेको आहे सो बम ब्लास्ट थियो। उन में काफ़ी माण्हू जेको आहे सो शहीद थी विया, काफ़ी हुसैनी वीचारा शहीद थी विया, जंहिंमें ॿार हुया, जंहिंमें औरतूं हुयूं ऐं जंहिंमें जेको आहे सो मर्द हुया, उहे सभु शहीद थी विया। त हीउ तमामु वॾो सान्हो थियो आहे कोयटा में। ऐं हीअ हज़ारा जेके आहिनि हज़ारा हिकिड़ी कम्यूनिटी आहे, उन जे हिसाब सां ई सभु आहे। ऐं ॿी ॻाल्हि की मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको क़ब्रिस्तान आहे, हीअ तव्हां ॾिसो पिया त हिते काफ़ी क़ब्रिस्तान अहिड़ा आहिनि जिन जे मथां शोधा जा फ़ोटोज़ बि लॻल आहिनि। ऐं हीअ क़ब्रिस्तान मां पंहिंजी ज़िंदगी में हिते पहिरियों दफ़ा ॾिसां पियो त सिंध में मुंहिंजे ख़्याल में हिन हिसाब सां क़ब्रिस्तान किथे ठहियलु न आहिनि ऐं मूं करे न ॾिठा आहिनि। इन जे करे हीअ तव्हां क़ब्रिस्तान ॾिसो त हीअ क़ब्रिस्तान कहिड़े हिकु त वॾे डिसिप्लिन सां ही क़ब्रिस्तान ठहियलु आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो हीअ क़ब्रिस्तान तमामु क़दीमी क़ब्रिस्तान आहे ऐं तमामु वॾो क़ब्रिस्तान आहे जिते हज़ारे माण्हू जेको आहे सो हिते मदफ़ून आहिनि। ऐं असीं मालिक जे दर खां दुआ कंदासीं अॼु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शहीद थियण जो ॾींहुं आहे त करीम रब शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सदक़े ऐं सभिनी शुहदा जे सदक़े अल्लाह साईं जेको आहे सो हिननि सभिनी खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। तव्हां सभिनी सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो सना ख़्वान सईद क़ादरी सन। अस्सलाम वालेकुम या हुसैन या हुसैन, लब्बैक या हुसैन।